नौशर फ़रोज़ मां खे अपडेट कंदा हलूं। रिपोर्ट करे रहियो आहे रिज़वान अली जुमाणी। मोरो में 12 रबीउल अव्वल जे मौक़े ते निकिरंदड़ आशिक़ाने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रैली जे रूटनि जो जाइज़ो वरितो वियो, जंहिंमें असिस्टेंट कमिश्नर मोरो मोहम्मद मुस्तक़ीम कुरैशी, CMO मोरो नूर मोहम्मद समू ऐं DSP मोरो अमले सां गॾु शिरकत कई। गुलाम अब्बास बबर शहर जे मुख़्तलिफ़ इलाक़नि ऐं उन्हनि रूटनि जो तफ़सीली दौरो कयो जिते रैली गुज़रणी आहे। दौरानिए में ट्रैफ़िक जी रवानी, सफ़ाई, रोशनी, सिक्योरिटी ऐं ॿियनि इंतिज़ामी क़दमनि ते ग़ौर कयो वियो। असिस्टेंट कमिश्नर मोहम्मद मुस्तक़ीम कुरैशी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 12 रबीउल अव्वल जे ॾींहुं आशिक़ाने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रैली में शिरकत कंदड़ आशिक़नि खे सहूलियतूं ॾियण लाइ समूरा इंतिज़ाम मुकमल कया विया वञनि। शहरनि जी सहकार सां उन ॾींहं खे पुरअमन ऐं रूहानी फ़िज़ाउनि में मल्हायो वेंदो। CMO नूर मोहम्मद समू ॿुधायो त म्युनिसिपल अमले खे हिदायत कई वई आहे त हू रैली रूटनि ते सफ़ाई, पीअण जे पाणी ऐं बिजली जी लाइटुनि जा ख़ासि इंतिज़ाम कनि। DSP मोरो गुलाम अब्बास बबर चयो त पुलिस ऐं रेंजर्स गॾिजी सिक्योरिटी जो मुकमल प्लान तयारु कयो आहे। रैली जे रूटनि ते पुलिस जा जवान मुक़ररु कया वेंदा ऐं कंट्रोल रूम बि क़ाइमु कयो वेंदो त जीअं कंहिं बि हंगामी सूरतहाल खे मुंहुं ॾेई सघिजे। मक़ामी मज़हबी अॻुवाणनि ऐं शहरुनि इंतिज़ामिया जे क़दमनि खे साराहियो ऐं चयो त आशिक़ाने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रैली मोरो जी रिवायत आहे जेका हर साल वॾे जोश ऐं जज़्बे सां कढी वेंदी आहे।